प्रोग्राम टाइम लाइन सां गॾु आऊं आहियां असद मुमताज़। नाज़रीन, वज़ीर आज़म पाकिस्तान जनाब इमरान ख़ान चयो आहे त हाणे को बि बहानो न हलंदो, हाणे वक़्तु अची वियो आहे त कारकर्दगी ॾेखारी वञे। जेसिताईं सभु वज़ारतूं वफ़ाक़ी हुकूमत जूं तमामु वज़ारतूं पंहिंजी परफॉर्मेंस न ॾेखारींदियूं तेसिताईं गवर्नर्स में बहितरी न ईंदी। हाणे वज़ीर आज़म जेको अॼोकी जेका स्टेटमेंट आहे उहा एतिराफ़ आहे या जेके वज़ारतूं आहिनि उन्हनि खे टारगेट ॾियणु आहे, उन्हनि खे परफॉर्मेंस जेका आहे उहा ॾेखारणी आहे। अॼोके प्रोग्राम में इन ते ॻाल्हाईंदासीं, छाकाणि त वज़ीर आज़म जी जेका स्टेटमेंट आहे उहा उन वक़्तु पेश आई आहे जॾहिं त मुल्क में PDM जे नाले अपोज़िशन जी पार्टियुनि जी जेका तहरीक हले थी पई ऐं उन्हनि जी तहरीक जो मुख्य जेको मक़सदु आहे, मुख्य जेको सब्जेक्ट आहे जंहिं ते उहे ॻाल्हाइनि पिया उहा हुकूमत जी कारकर्दगी आहे। त उन्हनि जो दावा आहे त 2.5 सालनि ताईं हुकूमत कंहिं बि शोबे में कारकर्दगी नाहे ॾेखारी ऐं इन बुनियाद ते हाणे हुकूमत वज़ीर आज़म पाकिस्तान खे इस्तीफ़ा ॾियणु घुरिजे। जेको प्रोग्राम में इन ते ॻाल्हाइबो ऐं गॾोगॾु ॻाल्हाइबो त कोरोना जे हवाले सां जिते मुराद अली शाह सिंध वॾे वज़ीर जी तारीफ़ कई पई वञे, छाकाणि त उन जेके क़दम हुआ उन सभिनी तारीफ़ कई। अॼु उनजी हिकिड़ी ॿी स्टेटमेंट आई आहे कोरोना जे हवाले सां, जंहिंमें उन चयो आहे त खुलियल मैदान में जेको आहे उहो कोरोना नथो फैलिजे। 27 डिसंबर वारो जलसो छाकाणि त खुलियल मैदान में हूंदो, उन करे कोरोना फैलिजण जो ख़तरो घटि आहे। इन्हनि ॿिन्हिनि इस्मनि ते ॻाल्हाइबो। इन वक़्तु असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे पीपल्स पार्टी जी MNA डॉक्टर शाहिदा रहमानी साहिबा ऐं उन सां गॾोगॾु आहे मुल्क जो नाले वारो तर्जुमा निगार एंड कॉलमिस्ट जनाब सलमान आबिद साहब। सलमान आबिद साहब, आपसे प्रोग्राम का आगाज़ करते हैं। आज जो वज़ीर आज़म साहब ने फरमाया है कि 3 साल तक हमें हुकूमत के पता ही नहीं चला कि हुकूमत को किस तरह से टैकल करना है। 1.5 साल तक जो पावर सेक्टर है उसकी जो फिगर आती रही है वो बिल्कुल हैरान कुन है। हमें उस पर कोई हमारी जो तैयारी होती रही है उस पर हमारी कोई गिरफ्त नहीं हो सकी। क्या ये एतराफ़ है वज़ीर आज़म साहब का या कुछ और? जी, इमरान खान साहब जो है उनका एक प्रॉब्लम यह है कि वो एक रवायती सियासतदान नहीं है और ज़रा एक बिल्कुल जिसे कहते हैं जो कुछ मुंह में आता है वो कह देते हैं। और ये एक सतह पे एतराफ़ भी है जो बात आपने की है कि उनको हुकूमत करने का कोई तजर्बा नहीं था और जिस अंदाज की उनको हुकूमत मिली, तो जिस अंदाज से उन्होंने दावे किए थे कि हमारे पास बड़ा होमवर्क है और एक बड़ी शानदार टीम मौजूद है और 100 दिनों के अंदर जो है ना हुकूमत आपको काम करती हुई नजर आएगी, तो वो सारी बातें तो बहुत पीछे रह गई ना। और अब जो गवर्नेंस का क्राइसिस है वो भी बड़ा सीरियस है पाकिस्तान में, मईशत का मसला रहा तो और जो टीम सिलेक्शन की गई उस पर भी बड़े एतराज़ात हुए। तो अगर आज कोई 2.5 साल के बाद प्राइम मिनिस्टर ये एतराफ़ कर रहे हैं तो इसका मतलब है कि उनकी अपनी टीम की सिलेक्शन भी दुरुस्त नहीं थी बहुत से मामलात में, और वो ये भी एतराफ़ कर रहे हैं कि उनको हुकूमत करने का कोई वसी तजर्बा भी नहीं था। और उन्होंने खुद एतराफ़ किया है कि उनके पास जो बहुत से लोग हैं वो पहली बार हुकूमत का हिस्सा बने हैं। तो ये एक सतह पे जो इतराफ़ी बयान है इस पे खुद इमरान खान साहब को भी समझना चाहिए कि अब वो 3.25 साल के करीब उनको होने वाला है। अब उनके पास 1.5-2 साल जो रह गए हैं उसमें अगर उन्होंने अपनी परफॉर्मेंस को इम्प्रूव ना किया और अपनी टीम के अंदर बुनियादी तब्दीलियां ना की जो इस वक्त कौमी जरूरत बनती है, तो फिर वो 5 साल के बाद भी इसी तरह का एक रवायती एतराफ़ कर रहे होंगे जिसका नुकसान इस मुल्क को भी होगा और उनकी जमात को भी होगा। और अगले इंतखाबात में फिर लोगों को भी अंदाजा होगा कि इमरान खान साहब अपनी ना तजर्बाकारी की वजह से वो कुछ नहीं कर सके जिसका वो दावा किया करते थे। सलमान आबिद साहब, टाइमिंग को कैसे देख रहे हैं आप? मुल्क में PDM नाम की एक तहरीक चल रही है, अपोजिशन की तमाम जमातें उसमें शामिल हैं, उनका फोकस ये है कि हुकूमत कारकर्दगी नहीं दिखा रही है। और मैंने पहले भी आपको कहा था कि इस हुकूमत को अपोजिशन से कोई खतरा नहीं है, उनको खतरा है तो अपनी हुकूमत से है और अपनी टीम से है। यही वजह है कि आज पूरी कैबिनेट को और पूरी हुकूमत को बिठा के उन्होंने बातें सुनाई हैं और इसका मतलब ये है कि अगर आपने परफॉर्म ना किया तो फिर मैं आपको भी तब्दील कर सकता हूँ। अच्छा। तो इसलिए वो बुनियादी मुखातिब जो है वो अपोजिशन तो थी नहीं, बुनियादी मुखातिब तो उनकी अपनी टीम है और अपनी हुकूमत है। उन्हीं को उन्होंने एड्रेस किया है और कहा है कि अगले 1.5 साल में अगर हमने परफॉर्म ना किया तो फिर हम इक़्तिदार की सियासत से आउट भी हो सकते हैं, लोग हमें वोट भी नहीं देंगे। तो इस लिहाज से मैं समझता हूँ कि जो टाइमिंग जिसका आप बात कर रहे हैं वो एक लिहाज से अपोजिशन जमातों के लिए तो इम्पोर्टेंट हो सकती है, उनको एक मौका मिलेगा, वो इसके ऊपर बहुत बातचीत करेंगे कि देखिए हुकूमत नाकाम हो गई। खुद इमरान खान इतराफ़ कर रहे हैं, लेकिन खुद हुकूमत के अंदर भी ये एक अलार्मिंग सिचुएशन क्रिएट होगी कि अगर हमने परफॉर्म ना किया फिर हमें भी लोग जो है रिजेक्ट कर सकते हैं। ठीक है। डॉक्टर शाहिदा रहमानी साहब, आप कैसे देख रही हैं आज की वज़ीर आज़म की स्टेटमेंट को? बहुत शुक्रिया। देखें जी, आज की जो वज़ीर आज़म इमरान सेलेक्टेड वज़ीर आज़म इमरान खान साहब ने जो कहा वो एतराफ़ जुर्म है और मैं ये कहूँगी कि अमल से ज़िंदगी बनती है, जन्नत भी जहन्नुम भी। तो यहाँ पर वो वादे जो ये कहते थे कि हम 90 दिन के अंदर जो है इनकलाब ले आएंगे, 1 करोड़ नौकरियां दे देंगे, 50 लाख घर दे देंगे,
तो पहले कहावत थी कि जो बादल गरजते हैं वो बरसते नहीं है, तो यहाँ पर बस ये गरजते रहे। पिछले 5 सालों में इन्होंने जो तूफाने बदतमीजी मचा के रखा, कौम को सिविल नाफरमानी का दर्ज दिया, पार्लियामेंट पे हमले किए, इदारों पे हमले किए, और जिन 4 हलकों के लिए किए वो 4 हलके आज भी उनके ना हो सके। और इमरान खान साहब का काम है शोर करना, वावेला करना और इस तरह कह के अपनी बात को मनवाना। या आर्जी तौर पर तो हो सकता है, लेकिन लीडर सदियों में बनते हैं, लीडर का विजन होता है, लीडर इस तरह नहीं होते। सियासत करना इतना आसान नहीं होता। जो इमरान खान ने समझा कि इदारों पे हमला कर दो, पार्लियामेंट पे हमला कर दो, पार्लियामेंटेरियन को गाली दो, सियासतदानों को गाली गलौज दो, और आपने देखा कि इन्होंने ना सिर्फ वो कल्चर इंट्रोड्यूस कराया गाली गलौज का, बल्कि इन्होंने इख्तिदार में आने के बाद मुल्क की तमाम तर इदारों को तबाह बर्बाद कर दिया। आज वो मिनिस्टरों को लेके बैठे थे, उनसे पूछे कि कौन सी मिनिस्ट्री है जिसने कोई एक परफॉर्मेंस पेश की हो। मास इसके कि जो वो जब अपोजिशन में थे जब भी एक ही बात कहते थे, एनआरओ एनआरओ, और जब आज प्राइम मिनिस्टर है जब भी वो एनआरओ का रोना रोते रहते हैं और एनआरओ लेते रहते हैं। आप ये देखें कि ये सिर्फ इसलिए प्राइम मिनिस्टर बने कि बनी गाला के महल को रेगुलाइज करा ले, ये इसलिए प्राइम मिनिस्टर बने कि अपने बहनोई के प्लाट को रिलीज करा ले। ये सारी चीजें इंतहाई शर्मनाक है। वजीर आला पंजाब इसलिए बनाया गया कि उनके घर में लाइट नहीं थी। अगर ये इनका विजन है, और फिर अंडे से, मुर्गी से, कट्टों से शुरू हुए और आज शहद पर आ गए। आप बताएं कि इन्होंने तो कहा था, ये तो बहुत अपने मतलब जो जलसों में कहा करते थे कि आईएमएफ में नहीं जाऊंगा, कश्मीर तोड़ दूंगा, खुदकशी कर लूंगा, प्राइम मिनिस्टर हाउस को यूनिवर्सिटी बना दूंगा। क्या ये सब कुछ सिर्फ बातें नहीं थी, ये अमलन क्या किया? ठीक है, अमलन महंगाई, ये कहते थे 1 रुपए अगर बढ़ जाए किसी चीज पेट्रोल में तो तमाम चीजों की कीमतें बढ़ती हैं। ये कहते थे कि पीटीवी पे हुकूमत तामा दिखाया जाता है, जबकि ये तो अवाम के टैक्सेस से होता है। तो आज भी इमरान खान साहब ये सब अवाम के टैक्सेस से हो रहा है। आज भी हुकूमत नामा उससे ज्यादा चल रहा है। आज आजादी इज़हार राय पे कदमन लगा दी गई है, पार्लियामेंट को अमलन मुअत्तल कर दिया गया है, ऑर्डिनेंस के थ्रू हुकूमत चलाई जा रही है। आप जिस मिनिस्ट्री को उठा के देखें, तबाह बर्बाद। एक शख्स अगर रेलवे का बुरा हाल करता है, चले कोई भी जो मिनिस्टर, कोई भी मिनिस्ट्री और कोई भी शोबा जो है वो कारकर्दगी नहीं दिखा रहा। आप ये कह रही हैं डॉक्टर शाहिदा साहिबा, आप ये कह रही हैं कि अब तक हुकूमत ने कोई कारकर्दगी नहीं दिखाई। आप हमारे साथ ही रहे। इस वक्त हमें ज्वाइन किया है तहरीक इंसाफ की एमएनए नुज़रत पठान साहिबा। नुज़रत साहिबा, हिन वक्त वज़ीर आज़म जो इहो बयान त 1.5 साल ताईं असांखे पावर सेक्टर जा फिगर समझ में न आया, 3 महीने ताईं हुकूमती वहिंवार समझ में न पियो आयो, छा इहो एतराफ़ आहे? छा आहे, कीअं एड्रेस कंदो हिन मुल्क खे ज़रूरु ॾिसो न, सभु कूड़ माण्हू ही नवाज़ शरीफ़ जी पार्टी, पंहिंजो ज़रदारी लीग जी पार्टी के एतिरे खर्चे की अवाम सां पब्लिक सां खे पाबंद रखंदा मुल्क सॼो कर्ज़ो थी वियो। अचण ॿार जेको आहे उहो साल ताईं कर्ज़ो वधी रहंदो। मुंहिंजी आवाज़ अचे? जी 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 जी, ठीकु आहे। अच्छा, उनखां पोइ ही पंहिंजा ग़रीबनि जी झूडियूं ख़तमु करे पंहिंजा महल ठाहींदा रहिया। हिननि पंहिंजी फैक्ट्रियूं, स्टील मिल खे बंदि करे पंहिंजूं फाउंड्रियुनि खे आबाद करे छॾियो। हिननि जा ॿार हाई यूनिवर्सिटी में ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी इंडस्ट्रीज पढ़ंदा रहिया। हिन ग़रीब ॿार खे स्कूल मां उन्हनि फुरे वरिती, स्कूल जो ॿार टाट वेठो रहियो। ही बीमार थियनि, अमेरिका, लंडन, यूरोप में थियनि। ऐं पाकिस्तान जो जेको उहो वैक्सीन खाधल छितो कुतो खा, वैक्सीन न मिले त कच्छ में टपी तरपी मरी वञे हलियो। ही सुठा आहिनि, कॾहिं सुठा आहिनि, ही लुटी वञनि कॾहिं भला आहिनि। हिननि मुल्क खे पूरो तयार करे छॾियो। ठीक है नुज़रत साहिबा, अवां जी लाइन में को मसलो आहे, आवाज़ सही न पियो अचे। असांजी कम्युनिकेशन टीम अवां सां जेका आहे उहा लाइन दुरुस्त कंदी त असां हिकु दफ़ो ॿीहर अवां खां मौक़िफ़ वठंदासीं। सलमान आबिद साहब, ये जो हुकूमती मौक़िफ़ अब आ रहा है, जो नुज़रत पठान साहिबा ने भी फरमाया, जो मुझे अब तक समझ में आया है कि क्योंकि वज़ीर आज़म साहब ईमानदार हैं, क्योंकि वज़ीर आज़म साहब बोल्ड हैं, इसलिए जो उनके आता है वो बोल देते हैं। माजी की हुकूमतों ने कारकर्दगी नहीं दिखाई, उसका असर आज की हुकूमत पर भी?
देखिए बात यह है कि माजी की हुकूमतों पे जो है ना इल्जाम देना तो ठीक है एक हद तक, लेकिन अब ये 2.5 साल के बाद तो अब सिर्फ माजी की हुकूमत पे मातम करके तो बात नहीं चलेगी ना। ठीक। अब हुकूमत को खुद भी डिलीवर करना होगा ना। ठीक। हुकूमत पे सिर्फ साबका हुकूमतों पे तनकीद हो सकती है, लेकिन वो पैसे अगले शुरू के इब्तदाई हुकूमत में 3-4 माह के अंदर हो तो बात समझ आती है। सही। लेकिन अब आप 2.5-3 साल के बाद ये कहें कि जी हम ये सब इसलिए नाकाम हो रहे हैं कि इसका कसूर जो है वो माजी की हुकूमतें हैं, तो लोग उसको तस्लीम नहीं करेंगे। लोग ये कहेंगे कि आपको मैंडेट मिला था, आपने क्या परफॉर्म किया। सही। इसलिए इमरान खान की हुकूमत पे तनकीद होती है। उसकी वजह यह है कि जी जो आपको परफॉर्म करना चाहिए था वो उस तरह से परफॉर्मेंस नहीं हो सकी। ठीक है। अभी डॉक्टर साहबा बात कर रही थी इमरान खान की हुकूमत की गवर्नेंस के बारे में, इसमें कोई शक नहीं है कि इमरान खान की गवर्नेंस के ऊपर बहुत से सवालात उठाए जाने चाहिए, लेकिन मसला ये है कि पीपल्स पार्टी की भी 13 साल से हुकूमत है सिंध के अंदर, और सिंध में जितनी गवर्नेंस अच्छी है वो भी हमें पता है, उसके दादोशुमार भी मालूम है। अगर चाहें तो फिर मैं किसी प्रोग्राम में आपके सामने वो भी पेश कर सकता हूँ। तो गवर्नेंस तो देखिए एक ओवरऑल क्राइसिस है। ठीक है। उसका ताल्लुक सिर्फ वफाकी हुकूमत से नहीं है। ठीक। वो बलूचिस्तान की सूबाई हुकूमत हो। ठीक है, लेकिन सलमान साहब 200 मुआशी माहिरों की टीम, हर सेक्टर में माहिरीन हमारे साथ हैं, 100 दिन में हम जो है तब्दीली लाएंगे। उसके बाद कहा गया कि हमें 1 साल दिया जाए, साल के बाद 2 साल दिए जाएं। ये तो पीटीआई की हुकूमत दावा करती रही है। सवाल ये है कि मैं तो कह रहा हूँ कि पीटीआई की हुकूमत को तो नाकामी का सामना है ना। ठीक। लेकिन जो तजर्बाकार लोग हैं, जिनका वसी तजर्बा है पाकिस्तान की सियासत का, जिनको बरसों बरस हुकूमत करने का तजर्बा है, 13 साल से सिंध में पीपल्स पार्टी की हुकूमत है ना, किसी और की हुकूमत तो नहीं है। ठीक है। तो वहाँ जो गवर्नेंस के हालात खराब हैं उसकी भी किसी को जिम्मेदारी कबूल करनी है, या वो भी वफाकी हुकूमत पे डालेंगे हम? जी बिल्कुल, वो शाहिदा रहमानी साहिबा से जरूर मालूम करेंगे। नुसरत पठान साहिबा, 200 मुआशी माहिरन जी टीम आण किथे आहे? जी नुसरत साहिबा। हाँ चवे था। मतलब 200 मुआशी माहिर जेका तव्हां असांखे ॿुधाईंदा रहिया आहियो, तव्हां वटि 200 मुआशी माहिर आहिनि जेकी तब्दीली आणे छॾींदा मुल्क में, उहे किथे आहिनि हाणे? यकीनन हूंदा उन टीम में। हेॾी जो 28 साल में हिकिड़ी पुअर ख़ाली खज़ाने वारी हुकूमत खे हलायो पियो इमरान खान, ऐं हींअर इंटरनेशनल लेवल ते फॉरेन पॉलिसी जे तहत असां सां जेके मुल्क असांखे पैसा ॾियनि पिया, असांजा जी जेके खज़ाने खे जेको डिफॉल्टर हो उनखे जिन इमदाद ई भरियो, ऐं जिन हींअर असांखे चाइना सपोर्ट पियो करे, तुर्की सपोर्ट पियो करे, अबू दुबई सपोर्ट कई आहे, पंहिंजो सॼी दुनिया असांखे कंहिं न कंहिं तरीक़े सां हिन कोविड वारे सिस्टम में बि माशियत असांजी हाईफाई रही आहे बनस्बत ॿियनि मुल्कनि जे। जिते इंटरनेशनल लेवल ते माशी टीमूं माण्हुनि जी फेल थी वियूं, उते पाकिस्तान जे माण्हुनि जे बहितर थी वियो, एक्सपोर्ट इंपोर्ट उन में असांजी बहितरी आई आहे। यकीनन असांजो डॉलर जो है वो थोरो घणो स्टेबल थी वियो आहे, ऐं आर्टिफिशियल तरीक़े सां स्टेबल कोन थियो आहे। जंहिं अंदाज़ में सागदार 70,000 अरब रुपया जेको आहे सो यूज़ करे पाणीअ में विझी ऐं डॉलर खे जेको स्टेबल कयो, त घटि में घटि ईअं कोन्हे, नेचुरल वे सां डॉलर पंहिंजी जगह ते अचे पियो। सोने जी कीमत जेका पठान साहिबा हिकु तजे निगाह रहनि या कि फिगर असां वटनि उहे बिल्कुलु अवां जे मौक़िफ़ जे बिल्कुलु बरअक्स आहिनि। 50 साल में जीडीपी माइनस सतह ते अची वई आहे, इनखे अवां छा चवंदो? अमेरिका जी माइनस अची वई आहे, पोइ तव्हां अमेरिका खे छा चवंदा? उते कहिड़ो नाइल माण्हू वेठो आहे। अच्छा जी। बरतानिया जी पोजीशन थी वई आहे, दुबई मां माण्हू नौकरियुनि मां खॾनि पिया, पंहिंजो अबू दुबई मां माण्हुनि खे शारजा मां नौकरियुनि था खणी छॾियो अथनि, ॿाहिरि मुल्क में कोयत जहिड़े मुल्क मां माण्हुनि खे बेरोज़गारी मिली वई आहे, त तव्हां उनखे छा चवंदा? अवां चओ पिया त अमेरिका, बरतानिया, दुबई जा बि माशी हालात उहे ई आहिनि जेके बिल्कुलु बिज़नेस बंदि थी वियो आहे न, बिज़नेस ठप थी वियो आहे। ठीक है, इहो सलमान आबिद साहब खां बिल्कुलु मालूम कंदासीं। शाहिदा रहमानी साहिबा, ठीक है, वफाकी हुकूमत की कारकर्दगी भी तो अब वज़ीर आज़म आप खुद भी कह रहे हैं कि अब 2.5 साल में जो परफॉर्म नहीं कर पाए, तो अब हमें परफॉर्म करने का वक्त आ गया है कि अब हमें परफॉर्म करनी पड़ेगी, वरना जो है कोई और रास्ता नहीं है। सिंध हुकूमत पे भी उसकी परफॉर्मेंस पे भी सवाल उठते हैं कि 13 साल में आपने क्या डिलीवर किया है, आपने कौन से सेक्टर को जो है वहाँ पे आपने की परफॉर्मेंस ऐसी है जहाँ आप कह सकें कि इस सेक्टर को हमने बेहतर बनाया? मुझे तो बड़ा अफसोस होता है कि पाकिस्तान पीपल्स पार्टी वो वाहिद जमात है जिसकी 50 साल से एक जायद तवील मतलब 53 साल हो गया, जिसकी एक तवील हिस्ट्री है, जिसने जमहूरियत के लिए, इदारों के लिए, आवाम के लिए जो जद्दोजहद की, जिसकी तारीख में मिसाल नहीं मिलती, जिसकी लीडरशिप ने जितने भी आज पाकिस्तान में अगर आइन और पार्लियामेंट है तो वो पाकिस्तान पीपल्स पार्टी की वजह से, इदारे काम कर रहे हैं तो पीपल्स पार्टी की वजह से। आज अगर पीटीआई की गवर्नमेंट है
तो उसका क्रेडिट भी पाकिस्तान पीपल्स पार्टी को जाता है, जिसने जमहूरियत के लिए एक इतनी बड़ी बड़ी कुर्बानियां दी और उसके बाद उसके तसलसल को रुकने नहीं दिया। अभी जिस तरह सलमान साहब बात कर रहे थे, आप इनसे ये पूछें कि इस मुल्क के अंदर जितनी कानून साजी हुई वो पाकिस्तान पीपल्स पार्टी ने अवाम के फलाह बहबूद के लिए की। गुज़िश्ता जितने 13 वर्षों में सिंध में क्या किया आप आपने? बताएं ना, सिंध में क्या किया आपने? के लिए हो, यूथ के लिए हो, शाहिदा किसानों साहिबा। के लिए हो, सनती पार्टी के लिए हो। एक मिनट मैं बात करूं। जी, जी, ये प्लीज। तमाम के तमाम आज अगर इलाज पाकिस्तान में कहीं फ्री ऑफ कॉस्ट होता है, दिल का इलाज हो, गुर्दों का इलाज हो, लिवर ट्रांसप्लांट हो, तो ये सब के सब सिंध के अंदर आ रहे हैं। पूरे पाकिस्तान से लोग इलाज के लिए यहाँ फ्री आते हैं। आपने एक इस्लामाबाद में पिम्स हॉस्पिटल था, उसको भी प्राइवेटाइज कर दिया। लाहौर के अंदर तमाम टेस्ट, तमाम चीजें जो है वो फ्री ऑफ कॉस्ट थी। आज वहां पे सब एक तरफ महंगाई, दूसरी तरफ टैक्सेस की भरमार, तीसरी तरफ गैस और बिजली महंगी। आवाम को तो आपने महंगाई की दलदल में पीस के रख दिया, महंगाई की चक्की में। और फिर आप कहते हैं कि पिछली हुकूमत में कब तक रहेंगे? पिछली हुकूमत में 6 रुपए अंडा था, आज 20 रुपए अंडा है। पिछली हुकूमत में 35 रुपए किलो आटा था, आज 80 से 70 से 80 रुपए किलो आटा है। पिछली हुकूमतों में 55 रुपए किलो हमने तो पीपल्स पार्टी की हुकूमत में 120 रुपए लीटर पेट्रोल भी डलवाया है। कहते हमने सस्ताई कर दी। आपके इमरान खान कहते थे 1 रुपए पेट्रोल पे बढ़ता है तो हर चीज पे कीमतें बढ़ जाती हैं। आज कौन सी चीज है जो गरीब के पास, गरीब खुदकशियां कर रहा है? आप कहते हैं सब कुछ सही है, क्या आपको मालूम नहीं था? आप 5 साल पिछले अपोजिशन का हिस्सा रहे, आपको खजाने की हालत नहीं मालूम थी। आप किसी मुर्गी चलो, वो में तो किसी शायदा तैयारी में साहिबा, रह रहे थे कि जी, जी, अचानक आए, आपको जी, इक़्तिदार मिल गया, जी, आपको कुछ नहीं पता था। आपके जी। पास तो 200 माहिरीन की टीम थी जो इदारों को अपने पांव पे खड़ा कर रही थी। 1 करोड़ नौकरियां लेके आ रहे थे। आपने स्टील मिल में खड़े होके शाहिदा साहिबा वो तो बंद नहीं होने देंगे। आज स्टील मिल से लोगों को निकाला जा रहा है। आज पीआईए और एविएशन इंडस्ट्री को तबाह कर दिया एक मिनिस्टर के नाअहली की वजह से, उसके स्टेटमेंट की वजह से। शाहिदा साहिबा, दुनिया भर के अंदर शाहिदा साहिबा, बैन कर दिया गया। जी, आज आप जी शाहिदा साहिबा, ये तो हम जिक्र कर रहे हैं कि वफाकी हुकूमत, और खुद ये एतराफ़ नहीं है कि अब हमें परफॉर्मेंस दिखानी पड़ेगी। ये तो एतराफ़ है ना कि अब तक हम डिलीवर नहीं कर पाए। सिंध हुकूमत ने अब तक क्या किया है सिवाय इसके कि आप ये कहती हैं कि आपने हेल्थ सेक्टर की सहूलतें दी हैं, तमाम तर लेजिस्लेशन भी हो रही। सिंध का आप क्यों रो रहे हैं? असल मसला तो विफाक का। अगर सिंध के जजीरों पे आके कब्जा कर रहे हैं, 18th अमेंडमेंट की वायलेशन कर रहे हैं, सिंध का जो एनएफसी अवार्ड है, सूबों का जो एनएफसी अवार्ड है, उसको रोक के बैठे। कभी कहते हैं 18th अमेंडमेंट में जो है हम रिविजिट करेंगे। आपकी हैसियत क्या है? 2/3 मेजोरिटी में आप सादा अक्सरियत नहीं है इसकी आपके पास। आप बात करते हैं, आप सूबाई मामलात में मुदाखलत करते हैं, आपसे विफाक चल नहीं रहा है। आप सूबाई खुद मुख्तारी पर जो है वो आपकी जो कारकर्दगी है वो सवालिया निशान है। आपने खुद क्या किया? पिछली हुकूमतों का रोना कब तक रोएंगे? आवाम बेजार हो चुकी है। ठीक है। अरे सलमान आबिद साहब जी, अगर पाकिस्तान पीपल्स पार्टी की हुकूमत तसलसल के साथ आ रही है तो ये सिंध के अवाम का एतमाद है। ये किसी ने हमें उठा के उसमें रखकर थाल में सजा के नहीं दे दिया। हम कुछ सिलेक्टेड नहीं है कि हमें किसी सिलेक्टर ने सिलेक्ट करके भेज दिया और आज इनकी ये हालत है। ठीक है। अरे सलमान आबिद साहब, ये जो नुसरत पठान साहिबा ने फरमाया कि हमारे माशी हालात भी वैसे ही हैं जैसे अमेरिका के हैं, जैसे बरतानिया के हैं, जैसे यूएई के हैं। और दूसरा वो जो शाहिदा रहमानी साहिबा ने फरमाया है कि 13 साल में हमने हेल्थ सेक्टर में बड़ी शानदार कारकर्दगी दिखाई है, पूरे मुल्क से लोग यहाँ आते हैं। कैसे देख रहे हैं आप इन दोनों स्टेटमेंट्स को? ये करें कि एक प्रोग्राम जो है डॉक्टर शाहिदा रहमानी साहब के साथ करें और सिंध जो पंजाब पाकिस्तान का इकोनॉमिक सर्वे है ना जी, उसकी रिपोर्ट निकाल के इनसे प्रोग्राम करें और सिंध के दादोशुमार जरा इनको बताएं कि वहाँ तालीम की शरह क्या है, वहाँ जो है सेहत की सूरत हाल क्या है, तो इनको जरा पता चल जाएगा कि सिंध इस वक्त सरकारी दादोशुमार में कहाँ खड़ा है। बातें करना तो बहुत आसान होता है गवर्नेंस के कॉन्टेक्स्ट में, इसमें कोई शुबा नहीं कि पीपल्स पार्टी ने कानून साजी में शानदार कारकर्दगी दिखाई है, मैं इसका एतराफ करता हूँ। लेकिन गवर्नेंस के मामलात में तो पीपल्स पार्टी ने किया वो हमें हमारे सामने सरकारी दादोशुमार की मौजूदगी में मौजूद है ना, उसमें कोई नई कहानी तो पेश करने की जरूरत नहीं है। इनको इकोनॉमिक सर्वे की रिपोर्ट दिखाएं और उन्हें दादोशुमार पे जरा आप गुफ्तगू करें। एक बात। दूसरी बात यह कि ठीक है कि पूरी दुनिया में इकोनॉमी जो है वो इस वक्त श्रिंक हुई है और खासतौर पर कोरोना की वजह से, लेकिन ये भी कोई जस्टिफिकेशन नहीं है हुकूमत की अगर वो देंगी। देखिए बुनियादी बात यह है कि हुकूमत को जिस किस्म की माशी रिफॉर्म्स करनी चाहिए थी, जिस किस्म की सियासी रिफॉर्म्स करनी चाहिए थी, जिस किस्म की दाराजाती रिफॉर्म्स करनी चाहिए थी, वो नहीं की है। उसका इतराफ आज खुद प्राइम मिनिस्टर ने किया है ना, तो इसलिए हुकूमत को भी अपनी नाकामी का जहां इतराफ है, अब उसका कोई मदावा भी तो करे ना। उसका मदावा यह है कि अगले 1.5-2 वर्ष में कोई ऐसा काम करके दिखाएं जिससे लोगों को यह एहसास हो कि वाकई हुकूमत ने कुछ करके दिखाया है।
वरना बातें अरे तो सलमान देखिए, साहब बातें मुख्तसरन, सलमान साहब मुख्तसरन बताइए कि 6 महीने पहले वज़ीर आज़म साहब ने फरमाया था कि हमारे पास 6 महीने हैं परफॉर्मेंस दिखाने के, और आज के एतराफ़ को उस कॉन्टेक्स्ट में कैसे देख रहे हैं आप? देखिए मेरा मतलब है ये मजीद उससे ज्यादा नाकामी है ना, पिछले से भी ज्यादा नाकामी की बात आज की है ना उन्होंने। इसलिए मैं कह रहा हूँ कि अगर हुकूमत अपनी नाकामी के साथ चलेगी तो फिर अगले इंतखाबात में उनको वोट कौन देगा? ये तो खुद इमरान खान साहब जब हुकूमत में बैठ के इतराफ करेंगे कि हम नाकाम हुए तो लोगों को तो और ज्यादा इस बात की तकलीफ मिलेगी ना कि हुकूमत नाकामी की तरफ जा रही है। ठीक है, बहुत शुक्रिया सलमान आबिद साहब, डॉक्टर शाहिदा रहमानी साहिबा, नुज़रत पठान साहिबा, मां टिनि मौज़ूअ में वञी वॾी महिरबानी। नाज़रीन हिते वठूं था नंढी साई खां पोइ प्रोग्राम में ॿीहर हाज़िर थींदासीं। नाज़रीन प्रोग्राम में हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे भली कार कराची खे पाणी फराहम कंदड़ वॾो प्रोजेक्ट K4 जेको पहिरें ॾींहं खां रुकावटनि जे वर चढ़ियल आहे ऐं हाणे हिकिड़ो ॿियो अहम मुतालबो साम्हूं आयो ऐं उहो मुतालबो आहे आपाशी खाते जो, जंहिंमें चयो वियो आहे त जेसिताईं के बि फीडर जेको आहे उनखे पको न कयो वेंदो तेसिताईं K4 प्रोजेक्ट में जेका पाणी जी फराहमी आहे उहा मुमकिन न थींदी। हाणे हीअ कहाणी छा आहे, आख़िर छो K4 प्रोजेक्ट जे हर कुझु अरसे खां पोइ असां ॾिसूं था पिया त का रुकावट अचे थी पई? हीअ को मुतालबो आहे, छा इहो हाणे साम्हूं आयो आहे या इहो कंहिं मुआहदे जे तहत हुयो जेको बार बार डिले कयो पियो वञे? अॼु प्रोग्राम में इन ते ॻाल्हाईंदासीं। इन वक़्तु असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे बाबर आफंदी साहब, पाण अॻूणा आपाशी जा सेक्रेटरी आहिनि। उन सां गॾु हूंदो फैज़ अहमद खोसो साहब, पाण ब्यूरो चीफ आहिनि टाइम न्यूज़ ऐं पंहिंजी अख़बार हैदराबाद जा। फैज़ साईं, अव्हां खां प्रोग्राम जो आगाज़ पिया कयूं, ही कहाणी छा आहे? आख़िर आपाशी खाते जेको हींअर मुतालबो पियो अचे त जेसिताईं के बि फीडर जेको आहे उहे पका न कया वेंदा तेसिताईं पाणी जी फराहमी मुमकिन न थींदी? बुनियादी कहाणी छा आहे हिन जे पोयां? साहब बुनियादी तौर ते ही अॼु जी कहाणी कोन्हे, पर ही जॾहिं K4 मनसूबो शुरू थियो पिए त उन वक़्त जी इहा कहाणी आहे, छाकाणि त जेका आपाशी खाते NOC जारी कई हुई उहा बि उन शर्त ते ई कई हुई त असांजे सिस्टम में एतिरो पाणी मौजूदु कोन्हे जेतिरो पाणी तव्हां K4 मनसूबे लाइ तलब कयो पिया, छाकाणि त K4 मनसूबे तहत 1200 क्यूसिक पाणी जेको आहे उहो कींजर ढंढ खां वञिणो आहे कराची जे लाइ। त छाकाणि त जेको सिस्टम आहे इरसा जे सिस्टम तहत जेको पाणी जो अकाड़ थियल आहे उन में जेको कोटड़ी बैराज जो हिस्सो आहे या कोटड़ी बैराज जो जेको वाहन जो हिस्सो आहे उन सिस्टम में एतिरो पाणी मौजूदु कोन्हे ऐं इहो आपाशी खाते शर्त इन करे रखियो त तव्हां असांखे पंहिंजा कैनाल्स जेके कोटड़ी बैराज मां निकिरनि था, ख़ासि तौर ते जेके 3 वॾा कैनाल आहिनि, हिकिड़ो केबी फीडर जंहिंमां इहो पाणी वेंदो ऐं उन खां सवाइ पिंजारी ऐं ओल्ड फुलेरी वाह जेके आहिनि उन्हनि खे पको करायो वञे त जीअं उहे वाह पका थियनि, उनजो जेको सीपेज जो पाणी आहे उनखे बचाइजे त उनजे नतीजे में जेको आहे तव्हांखे K4 मनसूबे जे लाइ पाणी असां फराहम कयूं। मजमूई तौर ते जेको अकार्ड आहे 91 जो जेको सूबनि जे विच में थियल आहे उनमें 600 क्यूसिक पाणी कराची जे लाइ मंजूर थियल आहे, पर कराची हिन वक़्त बि 1200 क्यूसिक पाणी जेको आहे उहो खणी रहियो आहे, छाकाणि त इज़ाफ़ी पाणी इन करे खणी रहियो आहे जो ठटे जूं अक्सर ज़मीनूं समुंड जे वर चढ़ी वियो आहिनि, उतां जी पाणी बचत आहे त उहो पाणी 600 क्यूसिक इज़ाफ़ी खणी थो, त मतिलबु ऑलरेडी हींअर बि बस 1200 क्यूसिक कराची पाणी खणे थो, उनखे इज़ाफ़ी 1200 क्यूसिक पाणी खपे K4 मनसूबे जे लाइ कराची वास्ते, त उन जे लाइ इहो शर्त हो त तव्हां असांजा वाह पका कराए ॾियो त उन में सीपेज जो पाणी असां बचायूं ऐं उहो पाणी बचाए तव्हांखे K4 जे लाइ ॾियूं। अच्छा फैज़ साईं, हाणे इहा ॻाल्हि थोरी सम्झण जी आहे त कराची खे हिन वक़्तु 1200 क्यूसिक पाणी मिले थो पियो ऐं अञा उनखे वधीक 1200 क्यूसिक पाणी मिलंदो, यानी टोटल 2400 क्यूसिक पाणी कराची जी रिक्वायरमेंट आहे? जी हा बिल्कुलु, छाकाणि त कराची जी आबादी जेका आहे उहा वधी रही आहे ऐं तव्हांखे यादि हूंदो त जेका इरसा आहे उनखे बि सूबनि जवाबु ॾेई छॾियो आहे त असां कराची खे पंहिंजे हिसे मां पाणी नथा ॾियूं। हाणे इहो पाणी जो जेको हिसो आहे उहो ज़ाहिर आहे सिंध जे हिसे मां वञिणो आहे ऐं सिंध जे हिसे मां जेकॾहिं जेको ज़रई ज़मीननि जे लाइ पाणी सेंक्शन थियल आहे तव्हां जेकॾहिं उहो कटे कराची खे ॾींदव त तव्हांजो जेको ज़रात आहे उहा मुतासिर थींदी ऐं ख़ासि तौर ते ठटे जा इलाइक़ा जेके आहिनि उहे ज़मीनूं तव्हांजूं बंजर बणिजी वेंदियूं जेकॾहिं तव्हां कराची खे पाणी नथा ॾियो त कराची में किराए थींदी पाणी जी, छाकाणि त हुते आबादी वधे पई। त इन सिचुएशन में हाणे ताज़ो ई हिकिड़ो आपाशी खाते ख़त लिखियो आहे MD कराची वाटर एंड सीवरेज बोर्ड खे त तव्हां खे इहा NOC इन करे ॾिनी वई हुई इन मनसूबे तहत त तव्हां असांखे वाह पका कराए ॾींदो, तव्हां अञा ताईं असांखे कराए न ॾिना आहिनि, उन में डिले कयो पिया, उनजी फिज़िबिलिटी बि ठहियल आहे, 35 अरब रुपया जेके आहिनि इब्तिदाई तौर ते उहे केबी फीडर ते ख़र्च थियणा आहिनि, छाकाणि त उन जे पके थियण जे नतीजे में रुगो 500 क्यूसिक पाणी बची सघंदो, जॾहिं त 1200 जी रिक्वायरमेंट तॾहिं पूरी थींदी जॾहिं तव्हां पिंजारी खे ऐं ओल्ड फुलेली खे पको कंदो। ठीकु है। अच्छा बाबर आफंदी साहब, ही जॾहिं जेको मुआहिदो आहे उहो 2012 जो आहे
त हिकु त 8 साल इहो मुआइदो किथे रहियो, हिन ते कमु छो न थी सघियो, ऐं अगरि अॼु खां इहो कमु शुरू कजे त केबी फीडर खे पको करण जी शुरूआत कजे त पोइ केतिरो अरसो लॻंदो हिनखे पको करणु? बिस्मिल्लाह रहमान रहीम। साईं फैज़ साहब बिल्कुलु सही तजियो कयो ऐं बिल्कुलु हिन एक्सपीरियंस जेको फैज़ साहब कयो आहे बिल्कुलु ईअं ई आहे। छा आहे जो कराची जी जीअं आबादी वधी पई त हिकिड़ो प्रपोज़ल आयो त कराची खे अञा 1200 त ऑलरेडी वठे पियो कराची केतिरी में 1200 वधीक फ्यूचर में खपे, जंहिंमां 600 क्यूसेक त प्रेज़ेंटली माना 2012 या 13 में उन्हनि खे ज़रूरत हुई, 600 क्यूसेक वधीक उन्हनि खे खपंदो 3-4-5 सालनि खां पोइ। त इन लाइ उन्हनि जेको आहे डिमांड ॾिनी ऐं प्रपोज़ल ॾिनो त सिंध गवर्नमेंट इरसा खे लिखियो त भई 1200 क्यूसेक पाणी तमामु घणो पाणी आहे, इन लाइ तव्हां सभिनी सूबनि जे शहरनि मां थोरो थोरो पाणी कढो, छो जो कराची हिकिड़ो मिनी पाकिस्तान आहे। कराची में रुगो सिंध जी आबादी न, सॼे सूबनि जी आबादी हिते अचे थी। नेचुरली जॾहिं ॿियनि सूबनि जा माण्हू हिते अचनि था त उहो पाणी त उन्हनि सूबनि जो बचे थो न पीअण जो। असां हिकिड़ो डिमांड कई इरसा खे, पर इरसा बिल्कुलु जवाबु ॾिनो, छो जो रिकॉर्ड में इहो कोन्हे किथे बि त जेको आहे एक्स्ट्रा पाणी मतिलबु ॿियनि सूबनि जो कटे तव्हांखे ॾिबो। उन्हनि चयो तव्हां पंहिंजो शहर मां तव्हां ड्रिंकिंग वाटर लाइ पाणी अरेंज कयो। तंहिं ते पोइ असां जेको NOC ॾिनी हुन में लिखियो त भई जे पाणी असांखे ई कढणो आहे त पोइ हिकिड़ी तरीक़ो थी सघे थो त असां जेके जीअं फैज़ साहब एक्सप्लेन कयो त इहे जेके चारई वाह आहिनि पका थियनि तॾहिं वञी को मस 1200 क्यूसेक पाणी असां सेव करे ऐं उहो पाणी असां ॾींदासीं, जेको सीपेज में थींदो आहे लाइनिंग कंदासीं त इहो पाणी सेव थींदो। पर इहो मतिलबु उन खां पोइ अल्टीमेटली इहो थियो त भई एटलीस्ट घटि में घटि केबी फीडर खे लाइन कयो ताकि कुझु न कुझु पाणी इन मां 600-700 क्यूसेक ई बचे, एतिरो पाणी कराची खे असां ॾेई सघूं। इन वक़्तु बि केबी फीडर जी हालत इहा आहे त 9100 ते उहो डिज़ाइन आहे ऐं 7000 क्यूसेक पाणी खणे थो, माना ऑलरेडी हुते शॉर्टेज आहे। जीअं फैज़ साहब ॿुधायो था वाक़ई जेको समुंड पाए वई ज़मीन ऐं ॿी इलाइक़ा अहिड़ा आहिनि जेके अञा आबादी बि कोन्हे, हू मतिलबु हुते शॉर्टेज थींदी रहंदी आहे। त इन करे चयो त जेसि ताईं इहो लाइनिंग कंदव, जेसि ताईं तव्हांजो प्रोजेक्ट K4 ठहे लाइन थी वञे त हीउ जेको एक्स्ट्रा पाणी आहे हू हुते सप्लीमेंट करे कराची खे। पोइ बि जीअं ख़बर पए थी पई त अञा ताईं उहो लाइन कोन थियो आहे त जे K4 कंप्लीट बि थी वियो त पोइ पाणी त हुनखे कोन मिली सघंदो 1200 क्यूसेक। मां त कोन थो सम्झां, तमामु मुश्किल आहे, छो जो पहिरीं शॉर्टेज आहे पाणी जी। उन खां पोइ जो K4 जे लाइ 1200 क्यूसेक पाणी तमामु घणो मुश्किल आहे, जेसि ताईं न रुगो केबी फीडर बल्कि हू 3 केनाल बि लाइन न कनि। जॾहिं 3 केनाल लाइन थींदा, जीअं ॿुधायूं त पिनियारी आहे, ओल्ड फलेली, न्यू फलेली ऐं केबी फीडर, तॾहिं 1200 क्यूसेक असीं सेव करे सघंदासीं। अच्छा, पोइ आफ़ादी साहब अवां जेका ॻाल्हि पिया कयो त बुनियादी ॻाल्हि आहे त जेसि ताईं जेके इहे 3 लाइनूं आहिनि, जेके 3 वाह आहिनि, उहे पूरा पका नथा थियनि त K4 प्रोजेक्ट भले ठही बि वञे त हुनजो जेको फ़ाइदो न थींदो। हिन वक़्तु ताईं हुननि ते कमु छो न थी सघियो आहे जॾहिं त मुआइदो 2012 जो आहे? साईं कमु त हुननि स्टार्ट छा इन ते कयो लाइनिंग ते? हा बिल्कुलु लाइनिंग ते छा आहे जो असां पहिरीं जॾहिं मां बि सेक्रेटरी हुउसि त असां फेडरल गवर्नमेंट खे लिखियो त इहो जेको आहे असां PC वटि सबमिट था कयूं, असांखे हिन में लाइनिंग जा पैसा फेडरल गवर्नमेंट ॾे, छो जो कराची खे पाणी ॾियणो आहे, इन लाइ जेका इहे लाइनिंग। पर उन वक़्तु उहो डिले थी वई ॻाल्हि, गवर्नमेंटूं हलियूं हुयूं, पोइ अञा ताईं उहो कोन थियो आहे या मूंखे रीज़न ख़बर कोन्हे, पर थी वञणु खपे। हेसि ताईं हुनखे जेसि ताईं उहा लाइन न थींदी तेसि ताईं पाणी कराची खे जेको आहे मां नथो सम्झां त मिली सघंदो मुंहिंजे हुन में त। ठीकु आहे। अच्छा फैज़ साहब, हाणे कराची खे पाणी जेको आहे उहो सिर्फ़ु किंझर मां न पियो मिले, पर कराची खे पाणी जेको आहे उहो हब डैम मां बि मिलंदो आहे, ऐं हिकिड़ो प्रोजेक्ट ॿियो शुरू थियो जेको समुंड मां पाणी जेको आहे उहो साफ़ु करे कराची जे माण्हुनि खे, छाकाणि त उहो महांगो पाणी उहो बि प्रोजेक्ट जेको आहे उहो ईअं ई रुलड़े जो शिकार थी वियो जीअं K4 आहे। हीउ जेको आहे त आख़िर मुआइदे जे हुजण जे बावजूदि इन ते कमु छो न थी सघियो आहे केबी फीडर ते? ॾिसो सिधी साईं जेका ॻाल्हि आहे उहा तरजीह जी ॻाल्हि आहे त तव्हां कराची खे केतिरी तरजीह ॾियो था। बाबर साहब जी ॻाल्हि पंहिंजी जाइ ते वज़नाइती आहे त जेको कराची आहे उन में रुगो सिंध जी आबादी न आहे, पर ॿियनि इलाइक़नि जा ॿियनि सूबनि जा माण्हू बि उते पंहिंजे रोज़गार जे वसीले मुस्तक़िल तौर ते बि अक्सर माण्हू टिकियल आहिनि। त उन लिहाज़ सां इरसा खे या ॿियनि सूबनि खे गुंजाइश पैदा करणु घुरिजे आहे त पंहिंजे पंहिंजे हिसे मां थोरो थोरो पाणी कटे उहो बि तव्हां कराची खे ॾियो आहे, पर उहो पाणी वञे कीअं? ज़ाहिर आहे त जीअं बाबर साहब ॿुधायो त जेको
KB फीडर जी डिज़ाइन कैपेसिटी आहे 9100 मुख़्तलिफ़ सबबनि जे करे उन में सिल्ट अची वई आहे, उन में ॿिया प्रॉब्लम्स आहिनि, उन में पाणी एवापोरेट थिए थो, उन मां पाणी सीपेज थिए थो, उन मां पाणी लिफ्ट थिए थो, इहे कई सबब मिलाए बि हाणे जेका हुनजी टोटल गुंजाइश वञी रही आहे उहा 7000 क्यूसिक जी, मतिलबु 2000 जो अॻ में बि शॉर्टफॉल आहे। त तव्हांखे पाणी कराची जे लाइ खणी वञिणो आहे, हब तव्हांजे लाइ एतिरो फिज़िबल कोन्हे, तव्हांजे लाइ समुंड जो पाणी एतिरो फिज़िबल कोन्हे, तव्हांखे लामहाला सिंधू दरिया मां पाणी खणणो आहे त हुनजे लाइ तव्हांखे कैनाल त ॾियणो पवंदो न। त वज़ीर एज़म जॾहिं कराची पैकेज जो अनाउंसमेंट कई आहे उनजे लाइ पैसा ॾिना आहिनि, त पोइ हिन मनसूबे जे लाइ जेको तव्हां ठाहियो था उहो सिंधी में ॾाढो ज़बरदस्त मुहावरो ॾींदा आहिनि त घर में पंहिंजो खगा खूहर में ऐं घर वेगर पिया कुटिजनि, त मच्छी अञा खूह में पई आहे ऐं उते K4 मनसूबो ठहे पियो जंहिंखे पाणी फीड कंदो, उनजे लाइ त तव्हां कम ई शुरू न कयो आहे। त हिन जे वफ़ाक़ी गवर्नमेंट छाकाणि त इहो एॾो वॾो पैसो आहे 35 अरब रुपयनि जो, उनजी PC1 बि ठही वई आहे, उहा नेस्पाक ठाही आहे, हिकिड़ो अहिड़ो इदारो आहे जिते पंहिंजो रिलायबल इदारो आहे, उनजी PC ठाही आहे, चयो आहे त 35 अरब रुपया ख़र्च ईंदा, त सिंध गवर्नमेंट अकेली छो कंदी। ठीकु आहे। अच्छा भला हे को पाणी जो मुआइदो थियो त कराची खे जेको आहे उहो 650 मिलियन गैलन जेको आहे तक़रीबन 1200 क्यूसिक पाणी खपंदो, हाणे मां चओ पिया त हाणे उहो जेको मुआइदो आहे उहो बि हाणे इरिलीवेंट थी वियो आहे, हाणे आबादी वधी वई आहे, पाणी जी शॉर्टेज ईंदड़ ॾींहंनि में अञा वधीक थींदी। इहो तव्हांजो सवाल मूंखां आहे या बाबर साहब खां आहे? बाबर साहब खां, बिल्कुलु बाबर साहब खां। बाबर साहब जहिड़े तरीक़े सां कराची जी आबादी वधंदी थी वञे इन लिहाज़ खां त ही 1200 क्यूसिक बि पाणी फ्यूचर में हली घटि पवंदो, इन खां बि वधीक पाणी उन्हनि खे खपे कराची खे। ठीकु आहे, बिल्कुलु तव्हां वारी ॻाल्हि सही आहे, जहिड़ी तरीक़े सां आबादी वधे थी या पाणी बि घटि थींदो, 1200 क्यूसिक बि घटि थी वेंदो। अच्छा पोइ बाबर साहब ईंदड़ ॾींहंनि में अव्हां K4 प्रोजेक्ट खे किथे था ॾिसो? अगरि जेके फीडर्स आहिनि उहे पका नथा थियनि, उहे जेके वाह जूं लाइनूं आहिनि उहे पकियूं नथियूं थियनि, त पोइ ईअं सम्झिजे त हाणे एॾे रुकावटुनि जो वर चढ़ी वियो आहे K4 प्रोजेक्ट, जेको हाणे अव्हांखे ईंदड़ मुस्तक़बिल में जेको आहे उहो अव्हांखे नज़र न पियो अचे। साईं एक्चुअली त जीअं फैसाब चयो त प्रायोरिटी कोन्हे, मां त चवां थो फोकस बि कोन्हे। अच्छा, एक्चुअली इनखे जे चाहिनि था कराची खे पाणी बाक़ाइदा मिले ऐं कराची कंहिंजे उन में हुजे त फेडरल गवर्नमेंट खे पहिरें नंबर, छो जो फेडरल गवर्नमेंट मां ई फंड्स अचणा आहिनि, ॿिए नंबर सिंध गवर्नमेंट खे बि हिते फुल फोकस करणु खपे ऐं पूरी प्रायोरिटी ॾियणु खपे इन प्रोजेक्ट खे, अदरवाइज़ त हीउ अॻियां हली हिकिड़ो मैस क्रिएट थी वेंदो। हिकिड़ो त असांजे DHA वारा जेके डिफेंस वारा आहिनि उन्हनि डिसेलिनेशन जा प्लांट कोन लॻाया आहिनि, उहो बि पाणी हितां था खणनि, न त उहो बि थोरी सप्लीमेंट थिए। मक़सदु कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लम्स आहिनि कराची जे लाइ, जे K4 प्रोजेक्ट नथो कामयाबु थिए त अॻियां हली तमामु घणा प्रॉब्लम थींदा, वॾा मसइला थी वेंदा। अच्छा K4 जे हवाले सां हिकु मुख़्तलिफ़ ख़बरूं अचनि पियूं, उन में हिकिड़ी ख़बर इहा बि आहे त उनजो रूट जेको आहे उहो बि ईंदड़ हर ॾींहंनि खां पोइ वरी तब्दील कयो पियो वञे। छा हीअ अव्हां सम्झो पिया त हीअ जेको वाह पका न पिया थियनि, K4 प्रोजेक्ट जेके बुनियादी शयूं आहिनि उहे पकियूं न पियूं थियनि, रूट तब्दील पियो थिए, इहो हिकु पूरो इन करे थिए पियो छाकाणि त K4 प्रोजेक्ट जेको आहे फंक्शन न आहे थियणो ऐं इनखे जंहिं मक़सद लाइ शुरूआति कई वई हाणे उहो मक़सदु शायदि ॿियो कुझु इस्तेमालु पियो थिए। साईं तव्हां वारी ॻाल्हि बिल्कुलु मां एग्री थो कयां, पर मां टोटली डिसएग्री कंदुसि जेको रूट चेंज था कनि, जेको रूट पहिरीं जेको अप्रूव थियो आहे, जेको हाले जी मथां जेको आहे उन रूट खे फॉलो कनि त काफ़ी उहो ठही बि वञे ऐं इलाही प्रॉब्लम्स खां बचे आहे। मूंखे ख़बर कोन्हे त रूट छो चेंज करे वियो ऐं एतिरो ॾुखियो रूट, ऐं मुंहिंजे नज़र में त वाइबल ई कोन्हे। मां त हुनखे वाइबल फिज़िबल त आहे ई कोन्हे, पर वाइबल बि कोन्हे। जहिड़ो रूट वरितो न इहो सभु साॻियो रूट वठंदा त वधीक बहितर हो, पर ख़ुदा हुननि रीज़न ॾिनो हूंदो। वॾी महिरबानी बाबर आफंदी साहब, फैज़ अहमद खोसो साहब, अवां ॿिन्हिनि महिमाननि जी वॾी महिरबानी, अवां असांखे K4 प्रोजेक्ट ऐं KB जेको फीडर आहे उन हवाले सां तफ़सीली आगाह कयो। नाज़रीन हिते प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। असद मुमताज़ रेठी ॾींदा इजाज़त, अला वाही।